दौलतपुर में खबर है अवां ताईं पहुचाएं पिया। नेशनल प्रेस क्लब दौलतपुर सिफ़न जे नायब सदर रियाज़ मल्ला पंहिंजी टीम सां बरसात मुतासिर मारूड़नि जी मदद लाइ कराची जे सीनियर डॉक्टरनि पारां लॻायल हिक ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप जी कवरेज दौरान दौलतपुर अस्पताल जे डॉक्टराणी रुमूना कबीर खानज़ादा मच्छर जी पिया साफ़ इन खां मोबाइल फ़ोन कैमराऊं खसण जी कोशिश कई ऐं बुरो भलो ॻाल्हायो। डॉक्टर रुमीना कबूर खानज़ादा पारां साफ़ इन सां कयल बदइख़लाक़ी ख़िलाफ़ साफ़ी बिरादरी सरपा एहतजाज बणिजी विया। उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब दौलतपुर जे सदर अली नवाज़ राजपर जी अॻवाणी में हंगामी इजलास कोठायो वियो। उन में मुतालबो कयो वियो त अस्पताल जे डॉक्टराणी रुमूना कबीर खानज़ादा साफ़ इन पारां कवरेज जे दौरान आपे मां ॿाहिरि निकिरी आई। इन्हनि सिहत खाते जे सूबाई वज़ीर आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त बदइख़लाक़ डॉक्टराणी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेसि मुअतल करे साफ़ इन सां इंसाफ़ कयो वञे।